सियासी झगड़ा थींदा रहंदा आहिनि पर इमरान खान मुल्क ते हमिलो कयो। वतन जा मुहाफ़िज़ असांजी रेड लाइन आहिनि, कंहिंखे रेड लाइन क्रॉस करण न ॾींदासीं। इमरान खान सां ॻाल्हियूं न करण बाबति नवाज़ शरीफ़ जे मौक़िफ़ जी हिमायत कयां थो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त 9 मई ते जेको कुझु थियो उहो कोई पाकिस्तानी सोचे नथो सघे। इक़्तिदार जा बुखायल माण्हू दिफ़ा जे जज़्बे खे चैलेंज करे रहिया आहिनि। जेके माण्हू PTI छॾे रहिया आहिनि उहे इमरान खान जी ग़लतियुनि जो बार नथा खणी सघनि। इदारनि ख़िलाफ़ साज़िश बाबति राणा सनाला जो बयान 100% सही आहे। एटमी प्रोग्राम पाकिस्तान लाइ क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो तोहफ़ो आहे। शहीद भुट्टो चयो हो त गांव खाई गुज़ारो कंदासीं पर मुल्क खे एटमी ताक़त ज़रूर बणाईंदासीं। शहीद बेनज़ीर भुट्टो बि वज़ीर आज़म तौरु एटमी प्रोग्राम जी हिफ़ाज़त कई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी यौम तकबीर ते पैगाम में चयो आहे त पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर पारां एटमी प्रोग्राम सां सुलाड़ियल समूरनि साइंसदाननि खे सलाम पेश कयो वियो। जब आप समझ रहे हो कि अब आपका खेल खत्म होने जा रहा है, अब आप अपने सियासी कैरियर की आखिरी इनिंग खेल चुके, अब आप जो है वो हुकूमतों की मिन्नतें कर रहे हैं कि हमसे डायलॉग करें। पहले पूरी कौम से माफी मांगे, उन शौदा की फैमिली से माफी मांगे, जो उन्होंने नुकसान पूरे कौम को पहुंचाया उससे माफी मांगे, सिंध हुकूमत से माफी मांगे, हमारे वज़ीर आला से माफी मांगे, हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट से माफी मांगे, एम्बुलेंस जो जलाई उनसे माफी मांगे, एक शख्स से इमरान खान जाती तौर पे खुद माफी मांगे, फिर बाद में मुज़ाकरात होंगे। पूरी इंटरनेशनल कम्युनिटी से राब्ते में, उसके लॉबियस्ट इंटरनेशनल कम्युनिटी से राब्ते में कि किसी तरीके से इमरान खान को यहां से कोई NRO मिले और उसकी जान छूटे उसकी फैमिली की, लेकिन कैसे कोई छोड़ेगा। इमरान खान क़ौमी शहीदनि जे वारसनि खां माफ़ी घुरे, पोइ साणस ॻाल्हियूं थींदियूं। इमरान खान पंहिंजी सियासी कैरियर जी आख़िरी इनिंग खेॾी चुको आहे। इदारनि खे नुक़सान पहुचाईंदड़ शख़्स हाणे ॻाल्हियुनि लाइ मुंतम पियो करे। सूबाई वज़ीर शरजील इनाम अहमद चयो आहे त इमरान खान हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ जेका टीम जोड़ी आहे उन जा अधु अॻुवान रुपोच ऐं पुलिस खे घुर्बल आहिनि। PTI चेयरमैन इंटरनेशनल लॉबी सां राब्तो करे पंहिंजी ऐं घरबातियुनि लाइ NRO घुरी रहियो आहे। कैपिटल हिल ते हमिलो कंदड़नि खे सज़ा मिली सघे थी त पोइ इन्हनि खे छो नथी मिली सघे। PTI छॾींदड़नि खे नओं आसरो, जहांगीर तरीन सां मुलाक़ात लाइ अॻुवाननि जी लाइन लॻी वई। पाक पतन मां चूंडियल अॻूणे MNA मोहम्मद शाह खगा ऐं अॻूणे MPA सईद नूरानीअ जी जहांगीर तरीन सां मुलाक़ात। ज़रीन मूजिब जहांगीर तरीन सां PTI जे 100 खां वधीक अॻुवाननि राब्ता कया। जहांगीर तरीन कुझु ॾींहं में सियासी लाइअमल जो ऐलान कंदो। नव मई ते थियल वाक़िअनि बाद PTI अॻुवाननि पारां पार्टी छॾण जो सिलसिलो जारी। अटक सां वास्तो रखंदड़ PTI अॻुवान खुर्रम अली खान बि पार्टी छॾे वियो। खुर्रम अली खान पारां 9 मई वाक़िअनि जी मसमत। PTI जे तारिक महमूद लसन पार्टी छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। इस्लामाबाद, लाहौर ऐं पेशावर समेत मुल्क जे उतरी ऐं मथां वारे इलाइक़नि में ज़ल्ज़ले जा लोॾा। रेक्टर स्केल ते ज़ल्ज़ले जी शिदत छॾाई 3 रिकॉर्ड कई वई। ज़ल्ज़लो माफ़ींदड़ इदारे मूजिब रावलपिंडी, मरी, सरगोदा, फैसलाबाद, चकवाल, सवात, सवाबी, मालाखंड, एबटाबाद, अटक, लोअरदेर, शबकंदर ऐं दयामीर में ज़ल्ज़ले बाद रहवासी ख़ौफ़ विचां घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। आज़ाद कश्मीर जे मुज़फ़राबाद, गिलगित बल्तिस्तान ऐं स्कर्दू में ज़ल्ज़लो। PDM मूजिब ज़ल्ज़ले सबबि ताईं जानी या माली नुक़सान जा इतला न मिलिया। ज़ल्ज़ले जी उन्हाई 223 किलोमीटर ऐं मरकज़ अफ़गानिस्तान ताजिकिस्तान हो। जीअं सिंध जे महासद ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर तब्दील करण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल। हैदराबाद, लाड़कानो, नवाबशाह, खैरपुर, घोटकी, ठठो, कंदाकोट, टंडोवालायार, मीरपुर माथेलो ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंदि। ठुल, तलहार, घारो, गोलाड़ची, सकरन, सन, मीरपुर साकरो, ठारूशाह, काज़ी अहमद, भानसदाबाद ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंदि रखियो वियो।
ऐं तुर्किया ते रजब तय्यब एर्दोगान जी हुक्मरानी बरक़रार रहंदी या न, फ़ैसिलो अॼु थियण जो इम्कान। तुर्किया में सदारती चूंडुनि जे ॿिए मरहले लाइ पोलिंग। रजब तय्यब एर्दोगान ऐं कमाल कलिचदारोगलु विच में सख़्तु मुक़ाबिलो। 14 मई ते थियल पहिरीं मरहले जी चूंड में रजब तय्यब एर्दोगान खे सरसी हासिल हुई, पर को बि उम्मीदवार 50 सैकड़ो वोट हासिल न करे सघियो।